पापलंगा ड्रामे जी दोस्तों वरी अपडेट अची चुकी है। राबेल ऐं मल्हार जी शादी थी वई। मिठल पंहिंजे हथनि सां जी शादी कराए छॾी, या वरी बलाज खान सां मिठल शादी कराए छॾी राबेल जी। आख़िर रिज़ल्ट छा निकितो छा न निकितो, अॻु जी नेक्स्ट एपिसोड जी बहितरीन अपडेट ॾियण वारा आहियूं तव्हांखे दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे। दरअसल दोस्तों एतरी जल्दी में न ही मल्हार के राबेल मिलण वारी है, न ही एतरी जल्दी में ही जो बलाज खान के राबेल मिलण वारी है, न वरी एतरी जल्दी में ही जो गम दिल जी दुल्हन बणण वारी है। मसलो ये आ त हिन ड्रामे के ड्रिगो कयो वियो आ। कम से कम काफ़ी किस्तूं ही ड्रामो हलंदो। चौथे स्पेल में बलाज खान ऐं राबेल ऐं मल्हार जो वञी मसलो हल थींदो, पोइ हिक न हिक जे भाङे में राबेल ईंदी। फ़िलहाल कंहिंजे बि नसीब में राबेल न आहे अचण वारी। फ़िलहाल इन राबेल त इहो जहिड़ो ईअं ई हलंदो रहंदो जीअं मल्हार रड़ियूं कंदो थो वठे, रिश्तनि खां रोकींदो थो वठे ऐं बलाज खान पंहिंजे दुश्मननि सां विढ़े थो, उन्हनि खे ख़तमु करण जी कोशिशूं करे थो। राबेल जा जेका मतिलबु राबेल ते ज़ोर ॾियनि था, मतिलबु फ़िदा आहिनि, उन्हनि खे बि पूरो कंदो थो वठे। बलाज खान हिकिड़ी फिल्म आहे, एतिरी जल्दी हार मञण वारनि मां न आहे। बाक़ी जेको जेको हाणे क़िस्ता ईंदियूं वेंदियूं तीअं तीअं ई ज़बरदस्त ड्रामो थींदो वेंदो, छो त हाणे हिकिड़ी कहाणी अची बीठी आहे राबेल जे मथां फिरी गिरी। दोस्तों असांजो वीडियो अॼु पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे दोस्तों ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे। वॾियूं महिरबानियूं।